नाज़रीन असां एक अहम खबर शेयर करे रहा आहियूं त कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत में STP सरबराह डॉक्टर कादिर मगसी जलाल महमूद शाह ऐं ॿिया सिंध एक्शन कमेटी जा अॻवान पहुतल आहिनि। नाज़रीन डॉक्टर कादिर मगसी जलाल महमूद शाह ऐं ॿियनि अॻवाननि दहशतगर्दी एक्ट तहत मथनि दाख़िल केसनि में गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत लाइ दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। जी नाज़रीन बहरिया टाउन आॾो धरणे खां पोइ डॉक्टर कादिर मगसी जलाल महमूद शाह ऐं ॿियनि अॻवाननि ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत 25 खां वधीक केस दाख़िल कया विया आहिनि, जॾहिं त डॉक्टर कादिर मगसी ऐं ॿियनि अॻवाननि सिंध हाई कोर्ट में 3 केसनि में पहिरियां ई ज़मानत मंज़ूर कराई हुई। जी नाज़रीन असां हिकु दफ़ो ॿीहर अहम खबर शेयर करे रहा आहियूं त कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत में STP सरबराह डॉक्टर कादिर मगसी जलाल महमूद शाह ऐं ॿिया सिंध एक्शन कमेटी जा अॻवान पहुतल आहिनि। नाज़रीन डॉक्टर कादिर मगसी जलाल महमूद शाह ऐं ॿियनि अॻवाननि दहशतगर्दी एक्ट तहत मथनि दाख़िल केसनि में गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत लाइ दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। नाज़रीन बहरिया टाउन आॾो धरणे खां पोइ डॉक्टर कादिर मगसी जलाल महमूद शाह ऐं ॿियनि अॻवाननि ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत 25 खां वधीक केस दाख़िल कया विया आहिनि, जॾहिं त डॉक्टर कादिर मगसी ऐं ॿियनि अॻवाननि सिंध हाई कोर्ट में 3 केसनि में पहिरियां ई ज़मानत मंज़ूर कराई हुई।